सोलंगी ऐं नारेजा बिरादरी विच में तकरार जो पुरअमन निबेरो शिकारपुर में गुलाम मोहम्मद महर जी सरपंची में थियो। सख़्त सिक्योरिटी इंतज़ामनि हेठि धुरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधी फतवा जारी कई वई। परियालो भरिसां सोलंगी ऐं नारेजा बिरादरी में हलंदड़ तकरार ॿिन्ही धुरियुनि जा मजमूई तौर ते 9 ॼणा क़त्ल ऐं 4 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ। इलाइक़े जे मोतबर शख़्सियतनि ऐं ॻुवाणनि जी कोशिशनि सां धुरियूं खीरखंड थी वियूं आहिनि। धुरियुनि मथां मजमूई तौर ते 2 करोड़ 44 लख रुपया ॾंड विधो वियो आहे। नारेजा बिरादरी जे 5 क़त्ल ऐं 4 ज़ख़्मियुनि ते मजमूई तौर ते 1 करोड़ 44 लख रुपया ॾंड मुक़ररु कयो आहे, जॾहिं त सोलंगी बिरादरी जे 4 क़त्लनि ते 1 करोड़ रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो आहे। इन मौक़े ते साॼावंदनि चयो आहे त अहिड़ा फ़ैसिला इलाइक़ाई अमन ऐं हमआहंगी लाइ अहम आहिनि। मोतबर शख़्सियतनि ऐं ॻुवाणनि जी कोशिशनि सां उमेद आहे त मुस्तक़बिल में अहिड़ा तकरार रोकिया वेंदा ऐं बिरादरियुनि विच में भाईचारे जो माहौल बरक़रार रखियो वेंदो।